तो अड़ी कथा जी महिमा आहे। 7 ॾींहनि में परीक्षित महाराज के भगवान जो स्वधाम मिलियो, चतुर्भुज स्वरूप धारण करे विमानन ते जय जयकार थी करे ऐं सिधो भगवान जे परम धाम था वञनि। तॾहिं ब्रह्मा जी महाराज रचनाकार भी हैरान थिया कि कमाल आहे, ही त असां ॿुधोसीं कोन कॾहिं, ही कथा जो एॾो महात्म। अरे इन में तपस्या वॾा वॾा कर्म कांड विधि विधान यज्ञ होम तप, अरे उन्हनि खां बि महान थी वई कथा। मां पहिरियों ॾिसां, मां तोरींदुमि आध्यात्मिक तराजू खणी हिकिड़े पलड़े ते श्रीमद भागवत, ॿिए ते वॾा वॾा पुण्य शुभ कर्म रखियऊं, लेकिन भागवत कथा जो जेको पलड़ो हो धरतीअ सां ठक चिपकी पियो। यानी एॾी भारी एॾी वॾी महिमा। तॾहिं प्रणाम कयो नारद जी महाराज, बोलो भागवत भगवान की।